अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो त गैरतमंद इत्तेहादीन वज़ीर आज़म इमरान ख़ान सां गॾु आहिनि। जिन जे पेरनि में मेंदी लॻल हुई उहे बि मुलाक़ात लाइ अची रहिया आहिनि। विकिरो थियल माण्हू अवाम में ख़्वार थींदा। एम्पायर पाकिस्तान सां गॾु ऐं अफ़रा तफ़री नथा चाहिनि। मौलाना फज़लुर रहमान पाण खे मौला जट सम्झी रहियो आहे ऐं चई रहियो आहे त लठियूं तेल में पुसाए रखियूं आहिनि। 23 मार्च खां 30 मार्च वारो हफ़्तो ज़ोरदार ऐं जूडो कराटे जो हूंदो। मामला कंट्रोल खां ॿाहिरि निकिता त धमाधम मस्त कलंदर थींदो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर आरिफ अलवी समेत ॿियनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं PTI अॻुवाणनि जी बरीअत वारनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सदर आरिफ अलवी, शाह महमूद कुरैशी, परवेज़ खटक, असद उमर, शफ़क़त महमूद, जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान समेत ॿिया जवाबदार पार्लियामेंट हमले केस मां बरी थी विया। PTI पारां फॉरेन फंडिंग केस में लगातार देर वारा हरबा। PTI अकबर एस बाबर खे केस खां धार करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। वकील अहमद हसन चयो आहे त अकबर एस बाबर ते ख़दशा आहिनि। PTI चाहे थी अकबर एस बाबर खे केस में शामिल न कयो वञे। इलेक्शन कमीशन PTI जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। नवाज़ लीग अॻुवान मरियम औरंगज़ेब चयो आहे त PTI 2008 खां 2013 ताईं फॉरेन फंडिंग ऐं मनी लॉन्ड्रिंग कई। PTI वारा ॿियनि खां हिसाब घुरनि था पर पाण हिसाब ॾियण लाइ तयार न आहिनि। फॉरेन फंडिंग केस में 75 ॿुधरियूं थी चुकियूं आहिनि। 7 वरियनि खां अदालतुनि में पेश थी रहिया आहियूं। असांजा हथ साफ़ आहिनि। नवाज़ लीग पंहिंजे फंड्स जो हिसाब ॾेई चुकी आहे। वज़ीर आज़म बेइतमादीयत सबबि घबराइजी वियो आहे। पार्लियामेंट ते असरअंदाज़ थियण जी हर मुमकिन कोशिश कंदो। पीपल्स पार्टी अॻुवान ख़ुर्शीद शाह चयो आहे त मुल्क में घरू वेढ़ कराइण जी साज़िश सटींदड़ पार्लियामेंट में गड़बड़ करण जी कोशिश कई त खेनि आर्टिकल 6 भोगड़ो पवंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान जी न जोग्राफी दुरुस्त आहे न ई उर्दू बयाननि ऐं ऐलाननि सां वाज़ेह आहे त हुकूमत वटि अददी अक्सरियत न आहे। कुझु ॾींहनि में इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म थी वेंदो। वज़ीर आज़म जिन सां हथ मिलाईंदो ई न हो उन्हनि इत्तेहादनि खे अॼुकल्ह चांहि पीआरींदो ऐं मथे मिंथू कंदो थो वठे। पोइ बि उहे चवनि था सोचे जवाबु ॾींदासीं। पीपल्स पार्टी जे मरकज़ी नायब सदर शहरी रहमान चयो आहे त D चौक ते मेंबरनि जो घेराव करण जी हुकूमती मनसूबो गैर आईनी आहे। हुकूमत खुले आम फसाद जी ॻाल्हि करे रही आहे। सियासी जमातुनि जे कारकुननि में टकराव जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। वाइड़ाइप में ही ना अहल मुल्क में ॾफेड़ पखिड़ण लाइ बि तयार आहिनि। हुकूमत वटि नंबर पूरा आहिनि त पोइ बेइतमादीयत खे पार्लियामेंट में चैलेंज करे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजा जो लाहौर जो दौरो।
आर्टिलरी कोर में 9 तोपनि जी शमूलियत वारी तक़रीब में शिरकत। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त दुश्मन कुवतुनि जी ग़लत मालूमात ऐं प्रोपोगेंडा क़ौमी यकजहती लाइ ख़तरो आहे। मुस्तक़बिल जे मैदान जंग में चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ जदीद हथियार अणतर आहिनि। जदीद तोपनि जी शमूलियत सां परे ताईं मार करण जी सलाहियत बहितर थींदी। सिपह सालार जो जदीद हथियारनि जी शमूलियत ते इत्मिनान जो इज़हार। ISPR मूजिब आर्मी चीफ लाहौर यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट जो दौरो बि कयो। शागिर्दनि ऐं फैकल्टी मेंबरनि सां मुलाक़ात कयाई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त OIC इजलास में मुदाख़लत थियण न ॾींदासीं। अपोज़िशन जा नंबर पूरा आहिनि त इस्लामाबाद में धरनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। अपोज़िशन जो मंशूर ऐं मंज़िल हिकु न आहे। बेइतमादी रिथ में का बि रंडक न विधी वेंदी ऐं आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां मुक़ाबिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म कुझु ॻाल्हियूं क़ौम खे ॿुधाइण ऐं एतमाद में वठणु चाहे थो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी चयो आहे त मुल्क में एहतिसाब सां मज़ाक़ जारी आहे। बेइतमादी रिथ जमा थियण बैदि हथ ठोके एहतिसाब जो अमल तेज़ कयो वियो आहे। चौधरी तनवीर खे हाणे छो गिरफ़्तार कयो वियो आहे? मेंबरनि खे गैर क़ानूनी नोटिस ऐं इंतकामी कार्रवायूं हुकूमत खे महांगियूं पवंदियूं। हुकूमत खे 10 लख माण्हुनि जी ज़रूरत न आहे। पार्लियामेंट में रुॻो 172 मेंबर आणे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त तारीख़ में कंहिं बि हुकूमत नाकामीन जो मलबो अपोज़िशन ते नाहे केरायो। ॾफेड़ पखेड़े हुकूमत बचाइण वारी कोशिश हिननि जी भुल आहे। ॻाल्हियूं करणु सवलो ऐं हुकूमत हलाइणु तमामु घणो ॾुखियो कमु आहे। अवाम खे न नौकरी मिलियूं न ई वरी बेघर माण्हुनि खे घर मिलिया आहिनि। ही उहो माण्हू आहे जंहिं चयो हुयो त आपघात कंदुसि पर IMF वटि न वेंदुसि। सिंध हाई कोर्ट पारां क्रिमिनल रिकॉर्ड रखंदड़ पुलिस ऑफिसरनि खे पोस्टिंग ॾियण ते IG सिंध मुश्ताक मेहर खे छंड। अदालत पारां सुप्रीम कोर्ट में जमा करायल सीनियरिटी लिस्ट 17 मार्च ते पेश करण जो हुकुम। ॿुधणीअ दौरान जस्टिस आफ्ताब गरोड़ IG सिंध खे चयो त तव्हांजा ऑफिसर ज़मीनुनि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि ऐं ग़रीबनि जो माल खाई रहिया आहिनि। छा ॾोहनि में मुलविस ऑफिसरनि खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे? अदालत सुप्रीम कोर्ट में जमा करायल सीनियरिटी लिस्ट बि 17 मार्च ते तलब करे वरिती। जस्टिस आफ्ताब गरोड़ चयो त जेकॾहिं लिस्ट मूजिब तरक़ियूं साबित न थियूं त IG सिंध ते फ़र्द जुर्म लागू कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर पारां नसीर सुमरो जे इलाज लाइ 10 लख रुपयनि जी ग्रांट जी मंज़ूरी। नसीर सुमरो खे सिंध हुकूमत तरफ़ां 10 लख रुपयनि जो इमदादी चेक ॾिनो वियो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध सरकार नसीर सुमरो जी बीमारीअ वारे मामले में पंहिंजो फ़र्ज़ निभायो आहे। ज़ाती ऐं सरकारी सतह ते नसीर सुमरो जी मदद जारी रखंदासीं। कुंभ में मुबैना अगवा थी वियल 14 वरियनि जी हिंदू नारी बिंदिया कुमारी हथ न आई। संदस सोट जी फरियाद ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस हिकु जवाबदार एजाज फुलापोटो खे गिरफ़्तार करे वरितो। भारत गर्दी जो अमेरिका नोटिस न वरितो। पाकिस्तान ते सुपरसानिक मिसाइल टेस्ट ऐं भारत में यूरेनियम जे ओपन मार्केट विकिरे ते बि अखियूं ॿूटे छॾियूं। अमेरिकी परॾेही तर्जुमान नेड प्राइस हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग दौरान सवालनि जा जवाब ॾींदे चयो आहे त भारत वाक़िए खे हादिसो क़रार ॾिनो आहे। उन खां वधीक असां कुझु नथा चई सघूं।
कॉलेज में हिजाब पाइण जी का भी ज़रूरत न है। भारतीय रियासत कर्नाटक जे हाई कोर्ट में तालीमी इदारनि में हिजाब पाइण बाबत दाख़िल दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत जो चवणु आहे त हिजाब मुसलमान औरतुनि लाइ लाज़मी ज़रूरत न आहे। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जे सरबराह असदुद्दीन अवैसी ऐं महबूबा मुफ्ती फ़ैसिले खे मायूस कुन करार ॾेई चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। Everything you do has consequences. There is always a cost. Jake, this is Sato. He's not as brooding as he seems. What's it like to be this world? Once we open the door, it is very hard to close. ¿Quién es la mala? Don't write about this. ऐं वॾी अख़बार में कम करण जी ख़्वाहिश सहाफ़ीअ खे ॾोहारी बणाए छॾियो। हॉलीवुड ड्रामा सीरीज़ टोक्यो वाइस जो ट्रेलर जारी।